वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में SIDCL न ठाहियो, ईस्ट इंडिया कंपनी बर्दाश्त न कंदासीं। मुल्क में 2 पाकिस्तान ठाहिण जी कोशिश न कई वञे। वफ़ाक़ी सरकार नए माली साल जी बजट में सिंध जा ख़दशा नज़रअंदाज करे छॾिया आहिनि। पहिरियां टाउनाडो एहतजाज जी आड़ में मिल्कियतनि खे नुक़सान पहुचाईंदड़ ऐं हंगामो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध सां नाइंसाफ़ी थी रही आहे। सिंध जे फटनि ते लूण बुरकण बंदि कयो वञे। असां रुगो पंहिंजा हक़ घुरी रहिया आहियूं, पर वफ़ाक़ी हुकूमत का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु नाहे। मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ केतिरा ई भेरा ख़त लिखिया, पर लॻे थो असां ॿोड़नि खे ख़त लिखी रहिया आहियूं। पहिरीं बि खोड़ ख़त लिखिया, पर का मोट न मिली। हाणे ख़त लिखणु छॾे ॾिनो आहे। वॾे वज़ीर चयो त NHA में बि सिंध जी का बि स्कीम नाहे। सिंध सां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर चवंदो आहे त आउं कराची अचां थो, फलाणे हंधि मिलो। मूं चयो त रोड ठाहियो, तव्हांजो मुहांडो ॾिसण जो शौक़ु नाहे। हुन चयो त बजट में 11 स्कीम्स तजवीज़ कयूं, पर 1.5 अरब रुपयनि जूं साॻियूं 2 स्कीम्स रखियूं वयूं। पंजाब जूं स्कीम्स 14 मां वधाए 18 कयूं वयूं ऐं बलोचिस्तान लाइ बि 800 मिलियन जूं स्कीम्स वधायूं वयूं। असांखे ॿियनि सूबनि जी स्कीमुनि ते न, पर वफ़ाक़ी हुकूमत ते एतिराज़ आहे। वॾे वज़ीर चयो त हर सूबे जी ख़्वाहिश हूंदी आहे त तरक़ी थिए, रोड रस्ता ठहनि। हैदराबाद खां सखर मोटरवे 4 सालनि खां न ठही सघियो आहे। जाम शुरू ऐं सेवण रोड ते हादसनि में इंसानी जानियुनि जे ज़ाया थियण जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत आहे। मुराद अली शाह चयो त बहिरिया टाउन खे ज़मीन सुप्रीम कोर्ट ॾिनी आहे। असां साफ़ चयो हो त जमहूरी हुकूमत आहे, कंहिंखे एहतजाज खां रोके नथा सघूं। हुन चयो त एहतजाज में कुझु माण्हुनि हंगामो कयो, बाहियूं ॾिनियूं ऐं मुल्क मुख़ालिफ़ नारा हयां। 11 केस दाख़िल कया विया, जिन में 2 केस रियासत तरफ़ां दाख़िल कया विया आहिनि। वॾे वज़ीर चयो त फौटेज ॾिसी गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, का बि ग़लति गिरफ़्तारी नाहे कई। जांच बाद मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। माण्हुनि खे भड़काईंदड़नि खे बि सज़ा ॾिनी वेंदी।